मोटरवे पुलिस पारां 5 फेबरवरी ते कश्मीर जो ॾिहाड़ो मल्हायो वियो। कश्मीर पाकिस्तान जो हिस्सो आहे। मोटरवे पुलिस कश्मीर खे जल्द आज़ाद कयो वञे ऐं कश्मीरी भाइरनि ते ज़ुल्म बंदि कयो वञे। मोटरवे पुलिस तफ़सील मोटरवे पुलिस पारां कश्मीरी भाइरनि सां यकजहती लाइ सॼे पाकिस्तान में 5 फेबरवरी ते कश्मीरी ॾिहाड़ो सुठे नमूने मल्हायो वियो। एडिशनल IG सुल्तान ख्वाजा ऐं DIG जावेद अली महर जी हिदायतुनि ते सखर, सकरंद, लाड़काणो, सेवण ऐं हैदराबाद जे समूरनि सेक्टरनि खां अलावा कराची, हैदराबाद मोटरवे जी समूरनि टॉल प्लाज़नि ऐं हेल्प सेंटरनि ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम मुनक़िद कया विया, जिन में सेमिनार ऐं ब्रीफिंग ॾिनी वई। इन मौक़े ते मोटरवे पुलिस अलमदारनि चयो त कश्मीर जो ॾिहाड़ो कश्मीरियनि सां यकजहती जे ॾींहं जे नाले सां बि सञातो वञे थो। पाकिस्तान में कश्मीरियनि सां यकजहती जे ॾिहाड़े जे मौक़े ते क़ौमी मोकल आहे, जेका हर साल 5 फेबरवरी ते कश्मीरियनि सां मल्हाई वेंदी।